अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तमारी सरी आयो हो न्यूज़ नाउ। कश्मीर में अफ़सोसनाक ख़बर अची रही है जिते कश्मीर के कच्चे जे ॻोठ ग़ुलाम कादिर सोलंगी में हथियारबंदन गोलियूं हणी एक जणे के क़त्ल करे छॾियो आहे। कश्मीर के कच्चे में ॻोठ ग़ुलाम कादिर सोलंगी में नामालूम हथियारबंदन गोलियूं हणी एक जणे के क़त्ल करे छॾियो आहे। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त गुज़िरियल रात देर सां हथियारबंदन घर अंदर घिड़ी करे ॻोठाणे ख़ावंद बख्श के क़त्ल करे छॾियो आहे। इकरार गुलफराज कश्मीर में लाइन ते आहे। इकरार वधीक आगाह कजो अपडेट्स के बारे में। जी आसिफ अमा के ॿुधाईंदो कश्मीर कच्चे वारे इलाके ॻोठ ग़ुलाम कादिर सोलंगी में नामालूम हथियारबंदन पिस्टल जूं गोलियूं हणे 34 वरनि जे खामंद बख्श सोलंगी के क़त्ल करे छॾियो आहे। कश्मीर ॻोठ ग़ुलाम कादिर सोलंगी भरिसां गुज़िरियल रात 3 बजे घर में दाख़िल थी जवाबदार निंड पयल के गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। क़त्ल जवाबदार फरार थी विया आहिनि। गुज़िरियल 3 कलाकनि खां पोस्टमार्टम लाइ ॻोठ जा लाश तालके अस्पताल खणी आया, जंहिं बावजूद 2 घंटा तालका अस्पताल में लाश रखियो रहियो, जंहिं बाबति डॉक्टर न हुजण जे करे पोस्टमार्टम न थी सघियो आहे। वुरदन लाश खणी इंडस हाईवे रखियो, जंहिंमें सिंध पंजाब बलूचिस्तान जी ट्रैफिक मुअतल थी वई, जंहिं बावजूद कश्मीर एक्ट जो इक़दार मंज़ूर हुई अची करे ट्रैफिक बहाल कराई। अवां खे ॿुधाईंदा हलूं त एसएचओ लाश खणाए तालका अस्पताल पोस्टमार्टम लाइ रवानो करे छॾियो आहे, जंहिं बावजूद वुरदन जो चवणु आहे ठीक है। इकरार गुलफराज सां टेलीफोनिक लाइन ते मौजूद हो। कश्मीर के कच्चे जे ॻोठ ग़ुलाम कादिर सोलंगी में नामालूम हथियारबंदन गोलियूं हणी एक जणे के क़त्ल करे छॾियो आहे। जुड़िया रहो न्यूज़ नाउ संगत।